अस्सलातु वस्सलामु अलैकुम या रसूलल्लाह। नाज़रीन, जीअं तव्हां हिन यारहीं शरीफ़ जे मौक़े ते फ़क़ीर मोहम्मद सिद्दीक़ चाचड़ जे हिन ओताक़ ते हर महीने जी यारहीं शरीफ़ मुक़ररु आहे, पर हीअ यारहीं शरीफ़ जेकी आहे इहा वॾी यारहीं शरीफ़ आहे। महबूब सुबानी पीरान पीर सरदार शहनशाह जी आमद जी यारहीं शरीफ़ आहे। हिन में असां मौजूदु आहियूं। जीअं त तव्हांजे अॻियां हीअ असां टुकड़ा टुकड़ा वीडियोनि जा पेश कंदा रहंदासीं। इंशाअल्लाह तव्हां साईं जी साराह खे सब्सक्राइब कंदव ज़रूरु। असां विच में हिकु नंढो अर्ज़ु कंदा हलूं, जीअं तव्हां मौलूद शरीफ़ ॿुधो फ़क़ीर वाजिद अली मीरबर ऐं उस्ताद मोहम्मद क़ासिम शेख मीरबर जे शेख जे आवाज़ में तव्हां ॿुधो। तव्हांखे इनशाअल्लाह इहा नात वणंदी, पर मां तव्हां वज़ाहत कंदो हलां तव्हां सभिनी जे अॻियां, तव्हां बि ॿुधो त हीअ जेके ॿुधण वारा आहिनि इहे बि ॿुधंदा। त असांजो हीउ जेको चैनल आहे हिंदुस्तान इंडिया जे ॿिनि सूबनि में ॾिठो थो वञे, गुजरात सूबो ऐं ॿियो जेको आहे राजस्थान सूबो आहे, उन में ॾिठो थो वञे। ऐं मुंहिंजो जेको चैनल आहे इहो बांग्लादेश में ॾिठो थो वञे, मस्कत में ॾिठो थो वञे, ऐं कतर में, दुबई में, सऊदी अरब में ऐं पाकिस्तान में त ॾिठो थो वञे, पर कंहिं ॿियनि ॿाहिरि मुल्कनि में ॾिठो थो वञे। उन्हनि तव्हां सभिनी नाज़रीन जी वॾी महिरबानी जो असांजे हिन वीडियो खे तव्हां लाइक शेयर ज़रूरु कंदा हूंदव ऐं तव्हां सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे ॾिसो था। मुंहिंजा साईं, इहे असांजूं महफ़िलियूं कंहिं सदियुनि सालनि खां वठी इहे हलंदड़ हुयूं, पर असां तव्हांजे अॻियां हीअ जेको वीडियो में रिकॉर्डिंग रखूं था पिया, त इहा जीअं साईं जी साराह सभु कंहिं ताईं पहुचे, महबूब जी तारीफ़ आहे। ऐं जेतिरो तव्हां लाइक शेयर कंदव ओतिरो तव्हांखे सवाबु ऐं असांखे बि मिलंदो। मां बिना देर जे असां वटि उस्ताद पंहिंजो मौजूदु आहे उस्ताद याक़ूब अली ओढाणो। उन खां असां नाज़ शरीफ़ ॿुधंदासीं, उनखे अर्ज़ु कंदासीं त उहो हेॾो अचे ऐं नाज़ शरीफ़ ॿुधाए। उस्ताद याक़ूब अली ओढाणो तमामु मिठड़ो सुहिणो आवाज़ु आहे, उहो तव्हां ॿुधंदव तव्हांखे मज़ो अची वेंदो सभिनी खे। ऐं हीअ ओताक़ जेके रिकॉर्डिंग थिए थी पई, इहा ईअं सम्झो ॼण दुनिया लेवल ते पखिड़िजी वेंदी हली। उस्ताद मोहम्मद याक़ूब ओढाणो तमामु सुहिणे आवाज़ वारो। दुरुद पाक इश्क़ मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि गया वो सब गाल नसीब जिया, सब गाल नसीब जिया जंहिंखे बि घुराए मदनी इहा मर्ज़ी हबीब जिया सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां, पेर जन्नत में न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां। है हूं तो खुदा भी जलाल में अल्लाह हूं तो खुदा भी जलाल में, है हादी असां हुन गाल में हादी असां हुन हाल में, है हादी असां हुन गाल में को न कलिए मुगलाईंदो, को न कलिए मुगलाईंदो, पेर जन्नत में न पाईंदो।
वागा मुझे हबीब जो प्यार गुनहगार सा वागा मुझे करीम जो प्यार गुनहगार सा है सारा नबी चमदा गलू अल्लाह सारा नबी चवंदा हलो है सारा नबी चमदा गलो है थींदो गुज़ूर वटा बलो मालिक के हू मनाई दो मालिक के हू मनाई दो पेर जन्नत में न पाई दो वागा मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां पेर जन्नत में न पाई दो जैसी उम्मत न चढ़ाई दो वागा मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां है सद को वञा से मज़ात अल्लाह सदको वञा से मज़ात तां है सद को वञा से मज़ात तां है पो भी अची पुलिस रात तां है पो भी अची पुलिस रात तां खलकत पार पुजाई दो खलकत पार पुजाई दो पेर जन्नत में न पाई दो वाग मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां है अज़मिया जो गुनहगार अज़मिया जो गुनहाल मदीने जा वाली तो के पारत या पगदार सिकायल आहिया सैयद मुझी का सार कराए पहचा दीदार हिन याकूबो ढाण फकीर के है अज़मिया जो गुनहगारवा है अज़मिया जो गुनहगारवा है सोने रसूल के सालवा है सोने रसूल के सालवा राम करे रंगुलाई दो राम करे रंगुलाई दो पेर जन्नत में न पाई दो वागा मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां पेर जन्नत में न पाई दो जैसी उम्मत न चढ़ाई दो वागा मुझे हबीब जो प्यार गुनहगारड़न सां हाजी अदा हलंदा गलो है कुछ अमा खिलंदा गलो हलो हलो मुझे महबूब जे मुल्क दे हाजी अदा हलंदा गलो है कुछ अमा खिलंदा गलो हलो हलो मुझे महबूब जे मुल्क दे